असां हिन वक़्तु मौजूद आहियूं राणीपुर भरिसां रोड केनाल जी जेको आहे पुल ते राणीपुर वासी वासिफ शेख जेको नौजवान 17 साल ॿुधायो पियो वञे जेको हिते तड़क करण लाइ आयो आहे जेको तड़क करण दौरान ई ॿुॾी फौत थी वियो आहे। संदसि लाश जी ॻोल्हा जेको आहे जारी आहे। हिते वारस ऐं संदसि बिरादरीअ सां तालुक रखंदड़ जेके माण्हू आहिनि उहे वॾे तइदाद में पहुता आहिनि, पर हिन वक़्तु ताईं असांखे हिते काई इंतज़ाम नज़र न आई। पुलिस जी ॻाल्हि कयूं या हुन सां गॾोगॾु रेस्क्यू इदारा या नेवी जा जेके टोबा आहिनि उहे हिन वक़्तु ताईं असांखे किथे बि नज़र न आहिनि आया। जॾहिं त वारसनि पारां इहो चवणु आहे त एसी सोबो देरो जेको आहे उहो बि हिन वक़्तु ताईं असां ताईं लड़ी न आयो, जॾहिं त हितां जा चूंडियल नुमाइंदा उहे बि हिन वक़्तु ताईं हिते न आहिनि पहुता। ऐं लाश जी जेको आहे ॻोल्हा उहा मक़ामी टोबा पंहिंजी मदद पाण त करे रहिया आहिनि ऐं हीउ जेको ॻोल्हा वारो सिलसिलो आहे उहो मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ॾेखारींदो त हीउ जारी आहे। जेको काफ़ी हद ताईं ॻोल्हा थी आहे, अञा ताईं जेको आहे ॻोल्हा जारी आहे। ऐं